नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। वक्त के लाहौर मां ख़बर ॾींदालूं। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में T20 सीरीज़ लाइ सिक्योरिटी इंतज़ामनि खे आख़िरी शक्ल ॾिनी वई। महिमान टीम कमर्शियल फ्लाइट में सुबुह जो 10 वॻे अलामा इक़बाल एयरपोर्ट पहुचंदी, जंहिं खां पोइ उनखे माल रोड ते वाक़िए होटल ताईं पहुचायो वेंदो, जिन लाइ कोविड जो मरहलो बि हूंदो। सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां थियल इजलास में आला सिक्योरिटी अमलदारनि ऐं PCB जे उहिदेदारनि शिरकत कई। हीउ इजलास काफ़ी ॾींहनि खां हलंदड़ हुआ, जिन खे आख़िरी शक्ल ॾिनी वई। टीमुनि खे कोविड प्रोटोकॉल ऐं सख्त सिक्योरिटी में होटल खां कज़ाफ़ी स्टेडियम ट्रेनिंग ऐं मैचिस लाइ आंदो वेंदो। प्लान मूजिब 5 फरवरी खां पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका जा रांदीगर मुख़्तलिफ़ वक़फ़नि में ट्रेनिंग करे सघंदा। 4 फरवरी खां कज़ाफ़ी स्टेडियम जे भरपासे मौजूद रेस्टोरेंट ऐं दुकाननि खे बंदि कयो वेंदो। पाकिस्तानी रांदीगर बि सुभाणे खां बायो बबल जो हिस्सो थी वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।